पहिरियां बोर्ड ज़रिए सिंध खे ॿोड़ाए लखे माण्हुनि खे बेघर कयाऊं। हाणे जेका सिचुएशन आहे सिंध में उहा इहा आहे त माण्हुनि खे खाइण लाइ अटो बि नथो मिले। यानी बोर्ड मां जेके बची विया हाणे उहे बुख में मरी वेंदा। इन हवाले सां असां सां गॾु सीनियर सहाफ़ी कामरान सातो साहब मौजूदु आहिनि। उन सां अटे जे बोरान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन ते छा था चवनि। कामरान साहब, पहिरीं बोर्ड आई, माण्हू बेघर थिया, वरी तालीम तबाह थी वई, स्कूलनि खे ताला लॻी विया, उनखां पोइ स्ट्रक्चर तबाह थी वियो, रोड हादसा, सवे माण्हुनि जूं जानियूं ज़ाया पियूं थियनि, माण्हुनि जो जियापो मुश्किल आहे। कीअं था ॾिसो इनखे? जी सदाम, बिल्कुलु तव्हां जेका इंट्रो में ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत जेका आहे उन्हनि हिकिड़ो पहिरियों त बोर्ड में माण्हुनि खे हिननि ॿोड़ायो, उन खां पोइ हेल्थ जो मामिलो आहे, एजुकेशन जो मामिलो आहे। भई सिंध हुकूमत सदाईं ईअं कंदी रहंदी आहे त कहिड़े बि तरीक़े सां कीअं बि माण्हुनि खे हिकु रिलीफ ॾियण बदिरां उन्हनि खे नुक़सानु पहुचायूं। त हिन वारे बि इहा ई ॻाल्हि थी आहे त सिंध हुकूमत जेका पाण उनजो तर्जुमान सूबाई वज़ीर आहे शरजील इनाम मेमण, जंहिं गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन चयो त सिंध में 65 रुपया फ़ी किलो अटो विकामजे पियो, जेको सरकारी सतह ते आहे। हींअर बि अटो जेको आहे फ़ी किलो 140 रुपयनि खां 150 रुपयनि ताईं पियो विकामजे। सिंध जो माण्हू जेको सिंध जा माण्हू आहिनि उहे 150 रुपया फ़ी किलो हिसाब सां अटो कीअं ख़रीद कनि। हिकु त बेरोज़गारी आहे, माण्हुनि वटि रोज़गार न आहे। जेको ॾियाड़ी वारो मज़दूर आहे, जेको होटल ते कमु करे थो, जंहिंजी जेका ॾियाड़ी आहे 300 रुपया, यानी 9000 रुपया उनजा महीनो थी वञनि, उनखे 6 ॿार हुजनि, 7 ॿार हुजनि, उनखे 12 ॿार बि किथे किथे आहिनि, उहे ॿारनि खे पाले, बिजलीअ जा बिल भरे, गैस जा बिल भरे, या उहो अटो वठे, जेको अटो 140 रुपया 150 रुपए जो किलो आहे। बोरान अटे जो हथरादू कयो वियो आहे। गोदामनि में एॾियूं कणकां भरियूं पयूं आहिनि जंहिंजी का हद न आहे। सवाल इहो पैदा थिए थो त सिंध हुकूमत चई छॾियो, तर्जुमान शरजील मेमून सूबाई वज़ीर चई छॾियो 65 रुपए में जेको आहे अटो फ़ी किलो विकामजे पियो। हाणे उन ते अमल कराइण वारो जेको मामिलो आहे उनखे केरु हल कराईंदो, सवाल इहो पैदा थिए थो। ॿियो हिन में इहा ॻाल्हि आहे राम त सिंध हुकूमत हिकिड़ी ॿी बि दावा करे पई त असां वटि कणिक जो ज़ख़ीरो मौजूदु आहे। हाणे त कणिक जो ज़ख़ीरो जेकॾहिं मौजूदु आहे त तव्हां उहो यूटिलाइज़ कयो न, माण्हुनि ताईं उहो पहुचायो न। उहा त कणिक ख़राबु थी वई बरसाति में। हाणे हिन में हिकिड़ी ॿी बि शइ इहा नज़र अचे पई त इशूज़ जेके मुल्क जा थियनि था न, उहे सभु असां वटि ई थियनि था। मिसाल तौरु कमंद वारो मामिलो थियो, उहो बि असां वटि थिए, कमंद जो माण्हुनि खे रेट न मिलनि, आबादगार महिनत कंदा साल में, जंहिंजो ज़रियो ई जेको जंहिंजो माश इहो ई हुजे, त उहो उनखे रेट न मिली सघे। कणिक जो मामिलो थिए त बि सिंध जो मसइलो आहे। कपह जो फुटीअ जो मामिलो जेको थिए उहो बि सिंध जो मसइलो आहे। उनखां अलावा ॿिया खोड़ अहिड़ा इशूज़ आहिनि जेके सदाईं सिंध में ई थियनि था। ऐं सिंध हुकूमत उन ते पंहिंजी हट धर्मी जेका आहे उहा आउं सम्झां थो त इहे ई सिंध हुकूमत ई करे थी, छाकाणि त सिंध हुकूमत जेकॾहिं चाहींदी त उहे सिंध आवाम खे बहितर नमूने सां रिलीफ फ़राहम करे सघे थी। तव्हां कामरान साते साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु हुयो त सिंध खे हथरादू बोराननि जे वर चाढ़ियो वियो आहे, यानी सिंध खे मसाइलिस्तान बणायो वियो आहे। इहो माना 2022 जे जदीद दौर में बि जेकॾहिं माण्हू वटि अटो न हुजे खाइण लाइ त पोइ सिंध कहिड़ी तरक़ी कई, इन जो अंदाज़ो तव्हां पाण लॻाए सघो था। फ़िलहालु एतिरो ई, मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु।